आऊं या कृष्ण परमार। गुजरात वीडियो में असां 12वें सबक को 22 पढ़ण सिखियोसीं। अॼु पाण 12वें सबक को 22 लिखण सिखंदासीं। अचो त सबक खे लिखूं। सबको 22 सेंदवर स के लिखंदासीं। सेन सीटी जूं टे आणियूं कढंदासीं ऐं उन ते ज़बर ॾींदासीं। सेंदवर स उन सां गॾु बेदबर ब लिखंदासीं। ही बेबदक मथे ज़बर बेदबर काफ पेश को काफ कलम कढंदासीं। ही करे ही ऐं मथे पेश ॾींदासीं काफ पेश को सबक को 22 बे अलिफ बा। ही बे बकरी के अलिफ बे अलिफ बा वाविय ज़ेर बी वाव ये ज़ेर ई ज़ेर वाविय ज़ेर बी हेवान पेशों हे हरणी वाव नून पेश हूं 22 ग ड हो गाफ सबर ग डाल दबर ड हे पेशो गाफ के सिट ते कीअं लिखंदासीं। ही गाफ ही जबर गाफ सबर ग डाल दबर ड ही डाल दबर ड हे पेशो ही पेश हे पेशो गड हो खचरो खाए दबर ख चे दबर च रे पेशरो। हाणे खाए खचर के असां सिट ते कीअं लिखंदासीं। ही करे ही खाए जबर ख जॾहिं खाए खचर कंहिं लफ़्ज़ जे शुरू में या विच में अचे तो त हीअं लिखबो आहे। ऐं चे जबर च हिन सां गॾु लिखंदासीं। चे जबर च कीअं लिखंदासीं। ही चे चंड जा टे नुक्ता ऐं मथे जबर चे जबर च रे पेशरो हिन सां गॾु रे रिच के कटे मथे पेश ॾींदासीं। रे पेशरो खचरो घोड़ो घेवाव घोड़े वावड़ो ॿ आवाज़ आहिनि। घेवाव घो सिट ते कीअं लिखबो। घे खे असां ही करे ही लिखंदासीं गे ऐं उन सां गॾु वाव घेवाव घो अड़े वावड़ो अड़े माड़ी खे कढंदासीं ही ऐं वाव ही वाव अड़े वावड़ो घोड़ो गड हो खचर जेडो न आहे। गड हो गाफ सबर ग ही गाफ जबर ग डाल दबर ड ही डाल डेडर मथे जबर डाल दबर ड हे पेशो ही हे हरणी मथे पेश हे पेशो गड हो खचर जेडो खाए दबर ख ही खाए दबर ख चे जबर च रे जबर खचर जेडो न आहे। जेडो जीमिए जे ही जीमिए जे ही डालवा डो ही नुक्तो जीम जो ये जा नुक्ता जेडो नून जबर न ही नून जबर न आहे अलिफ मद आ ही अलिफ मद आ हे ये हे ऐं ये हे आहे। गड हो घोड़े जहिड़ो न आहे। गड हो गाफ सबर ग ही गाफ सबर ग डाल दबर ड ही डाल डेडर मथे सबर डाल दबर ड हे पेशो ही हे पेशो गड हो घोड़े जहिड़ो घेवाव घो ही घे ही वाव घेवाव घो ड़ईड़े ईड़े माड़ी ये ईड़े घोड़े जहिड़ो न आहे। जहिड़ो जीम जबर ज ही जीम जबर ज हे ज़ेर हे ही हे ज़ेर हे अड़े वावड़ो अड़े माड़ी खे कढंदासीं। ईड़े ही वाव अड़े वावड़ो जहिड़ो न आहे नून जबर न ही नून जबर न आहे अलिफ मद आ ही अलिफ मद आ हे ये ही ये आहे। सबको 22 गड हो खचरो घोड़ो गड हो खचर जेडो न आहे। गड हो घोड़े जहिड़ो न आहे। प्यारा शागिर्दो ही मुंहिंजी सबक 22 लिखण वारी वीडियो तव्हांखे कीअं लॻी। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे अंथर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।